अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ है वज़ीर उंडर नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डायरी जी शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह पुलिस रेंज जे DIG मज़हर नवाज शेख जे तरफ़ां रेंज जे टिनी ज़िलनि जे पुलिस ऑफिसरनि जेके कोरोना वायरस जे ख़िलाफ़ फ्रंटमैन पुलिस एहलकारनि उन्हनि जे ॼाण जे लाइ पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शाह जे लतीफ़ हॉल में हिकु जागता सेमिनार थियो, जंहिंखे DIG मज़हर नवाज शेख, डॉक्टर आमिर ईसा अब्दुल्ला, SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर सिंह तुन्यूं, रोटरी क्लब जे सदर काज़ी रशीद भट्टी, डिप्टी कमिश्नर इब्रार अहमद जाफर, DHO डॉक्टर आसिफ रज़ा बिरोई खिताब कंदे चयो त जेके बि सिपाही हिन गर्मियुनि जे मुदमी कोरोना वायरस जे आइसोलेशन सेंटर्स या करंटीना सेंटरनि ते ड्यूटी ॾियनि था, उन्हनि खे पीअण जो पाणी ORS मिलाए ॾिनो वञे। जेकॾहिं उहो नथो मिले त लीमू पाणी मिलाए ॾिनो वञे। हिन चयो त अफ़सोस आहे जो लॉकडाउन में नरमी थियण जे करे दुकाननि जी जेका ख़रीदारी थिए पई उन में SOPs जो घटि ख़्यालु रखियो वञे थो ऐं हिकु औरत पंहिंजे 6 ॿारनि खे पाण सां गॾु वठी अचे थी, जेको इंतिहाई ख़तरनाक अमल आहे ऐं उन बीमारी लाइ एहतियात ज़रूरी आहे। जेके पुलिस एहलकार या डॉक्टर कोरोना वायरस जी ड्यूटी ॾियनि था उन्हनि खे घुर्जे त उहे घर पहुचण खां पहिरियां कंहिं सां हथु न मिलाइनि ऐं उहे गुस्ल कनि, उन खां पोइ कंहिं सां हथु मिलाइनि। हिन चयो त माण्हुनि खे कोरोना वायरस जी चेकअप कराइण जो शौक़ु थी पियो आहे। थोरी खंघि थिए थी त उन लाइ चवनि था त कोरोना वायरस चेक कयो, पर ईअं न आहे। उन लाइ सभ खां पहिरीं जेके इलामात हूंदियूं आहिनि उन्हनि खे चेकअप कयो वेंदो, उन खां पोइ टेस्ट थींदी। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफर चयो त जेका सूरत हाल पैदा थी वई आहे, ईद खां पोइ असांखे कोरोना सां ॿी जंग विढ़ंदासीं। हिन चयो त असां ज़िला शहीद बेनज़ीराबाद में असांजे शाह सचल सामी तंज़ीम ताजिर बिरादरी रोटरी क्लब वारनि जो थोराइतो आहियां, जिन 40,000 राशन बैग्स खां वधीक ज़रूरतमंद माण्हुनि में तक़सीम कया आहिनि। हिन चयो त असां पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं आर्मीअ जा एहसानमंद आहियूं, जिन नवाब शाह में बहितर अंदाज़ सां ड्यूटी ॾिनी आहे। हिन चयो त कोरोना वायरस हिकु चैलेंज आहे, उन सां असांखे मुक़ाबिलो करणो आहे ऐं असां हींअर मुश्किलात में गुज़रूं पिया। हिन चयो त SOPs ते अमल करायो वञे। उन मौक़े ते वाइस चांसलर पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर गुलशन मीमुन, कमांडर इंडस रेंजर्स रमज़ान साहब, मुराद सोनी, सोहेल मंजूर, डॉक्टर आसिफ रज़ा बिरोई, SSP मोटरवे सज्जाद हुसैन भट्टी, SSP सांगड़ ऐं SSP नौशर फिरोज़ खे अजरक ऐं शील्डूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते रोटरी क्लब जे तरफ़ां पुलिस एहलकारनि लाइ 100 हिफ़ाज़ती किट्स DIG शहीद बेनज़ीराबाद मज़हर नवाज शेख खे पेश कयूं। उन मौक़े ते शहीद बेनज़ीराबाद रेंज जे 150 मर्द ऐं औरत पुलिस एहलकारनि जी कोरोना वायरस टेस्ट डॉक्टर ईसा लेबॉरेटरी तरफ़ां मुफ़्त में कई वई। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।